फौजी क़यादत इस्लामाबाद में फौजी मुक़र्ररी ख़िलाफ़ वावेला रद्द करे छॾी। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर जी सदारत हेठ फॉर्मेशन कमांडर्स जो इजलास। इस्लामाबाद में फौजी मुक़र्ररी बाबति नफ़रत ते बदल वावेला ते ॻणिती जो इज़हार। फौजी क़यादत जो चवणु आहे त तशद्दुद खे हथियार तौर इस्तेमाल करण जी इजाज़त न ॾिनी वेंदी। पाक फ़ौज मुल्क जी ख़िदमत बिना कंहिं तअसुब ऐं सियासी वाबस्तगी जे करे रही आहे। बेलगाम इज़हार जी आज़ादी बहाने ज़हर उगाछण ऐं मुआशरो विरहण खां रोकण लाइ सख़्त क़ानून साज़ी करणी पवंदी। कूड़ियूं ख़बरूं पखेड़ींदड़नि खे कटड़े में आणण वक़्त जी ज़रूरत आहे। अवाम में पाक फ़ौज में विछोटियूं पैदा करण लाइ वावेला कई पई वञे। केपी में सिक्योरिटी फोर्सेस जा 2 ऑपरेशन। 8 दहशतगर्द मारिजी विया, 2 गिरफ़्तार। लकी मरमत में ऑपरेशन दौरान 6 दहशतगर्द मौत जो खाज बणिया। ॾखण वज़ीरिस्तान में कार्रवाई दौरान इनाम रखियल दहशतगर्द खान मोहम्मद उर्फ खोरी समेत 2 ॼणा मारिजी विया। ISPR जो चवणु आहे त सिक्योरिटी फोर्सेस मुल्क मां दहशतगर्दी जे ख़ात्मे जे लाइ पुरज़म आहे। GHQ हमले केस में PTI बानी शेख रशीद समेत 100 ॼणनि ते फ़र्द जुर्म लागू। रावलपिंडी जी दहशतगर्दी चोड़ अदालत GHQ हमले केस जे जवाबदारनि ते फ़र्द जुर्म लागू कयो। शहबाज गिल, जुल्फी बुखारी ऐं मुराद सईद रूपोश करार। PTI अॻवान उमर अयूब, पंजाब जो अॻूणो कानून वारो वज़ीर राजा बिशारत अदालत मां ॿाहिरि निकिरंदे ई गिरफ़्तार। केपी में APC अमन जी सूरतहाल ते ॻणिती ज़ाहिर करे छॾी। सूबे जे मसइलनि जे हल लाइ 2 अलॻि-अलॻि कमेटियूं क़ाइम। वज़ीर आज़म शहबाज शरीफ सां राब्तो करण जो फ़ैसिलो। गवर्नर फैसल करीम कुंडी जो चवणु आहे त सूबाई हुकूमत अमन क़ाइम करण में नाकाम थी चुकी आहे। कुरम में पैदा थियल बदअमनी समूरे सूबे खे वकड़ में आणे छॾियो आहे। वफ़ाक़ी वज़ीर अमीर मक़ाम ते चवणु आहे त अवामी मसइलनि जो हल केपी हुकूमत जे अवलियतनि में शामिल नाहे। सूबाई हुकूमत पंहिंजा वसीला एहतजाज ऐं धरणनि में इस्तेमाल करे रही आहे। सिंधु दरिया मां केनाल कढण ख़िलाफ़ मिरपुर ख़ास में एंटी केनाल एक्शन कमेटी जो एहतजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो। अॻवान जो चवणु आहे त सिंधु दरिया मां केनाल कढी 35 न पर 80 लख ज़मीन लाइ पाणी खयो वेंदो। भारत खां पोइ अफ़गानिस्तान बि सिंधु दरिया मां पाणी खणंदो, जंहिंसां सूरतहाल ख़राब थींदी। सदारती ऑफिस ज़रिए सिंधु दरिया मां केनाल कढण जो फ़ैसिलो क़बूल नाहे। टंडो मस्ती वेझो हादसो, 2 ॿारनि समेत 3 ॼणा फौत। शुगर मिल वेंदड़ लिंक रोड ते ट्रैक्टर ट्राली जो मोटरसाइकिल खे टक्कर लॻण सबबि 2 ॿारनि समेत 3 ॼणा फौत थी विया। मड़ ख़ैरपुर अस्पताल मुंतक़िल। ICC चैंपियंस ट्रॉफी बाबति पाकिस्तान ऐं भारत में मामला तेज़ थी विया। चैंपियंस ट्रॉफी पाकिस्तान जी मेज़बानी हेठि हाइब्रिड मॉडल तहत खेॾी वेंदी। भारतीय मीडिया जी दावा पाकिस्तान जी सख़्त मौक़िफ़ बाद ICC ऐं BCCI पोइते हटण लॻा। भारतीय मीडिया जो चवणु आहे त चैंपियंस ट्रॉफी पाकिस्तान जी मेज़बानी हेठि हाइब्रिड मॉडल तहत खेॾी वेंदी। भारत पंहिंजूं मैचूं दुबई में खेॾंदो। 3 वरनि जे मुआहदे तहत पाकिस्तान ईंदड़ 3 वरनि ताईं भारत वञी ICC जो को बि इवेंट न खेॾंदो। 2026 में थियल T20 वर्ल्ड कप में पाकिस्तान पंहिंजूं मैचूं श्रीलंका में खेॾंदो।